नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ अमरीका खां लंडन वापस पहुची वियो। संदसि चवण आहे त शहबाज़ शरीफ़ मेहनत करे रहियो आहे। मुल्क जी हालत अॻ खां बहितर थी रही आहे। हुकूमत जी कोशिशुनि सबबि महांगाई में घटिताई अचे पई। मरकज़ ऐं पंजाब में सुठो कमु थिए पियो। मरियम नवाज़ ग़रीबनि जी ज़िंदगी आसान करण जे लाइ ॾींहुं राति कमु करे रही आहे। पंजाब पुलिस पारां पीटीआई बानी जे वकील इंतजार पंजोथा खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त हसन अब्दाल में नाकाबंदी दौरान शकी गाॾी खे रोकियो त गाॾी सवार हथियारबंदनि एहलकारनि मथां फायरिंग कई। जवाबी फायरिंग में अगवाकार गाॾी ऐं मुखवी खे छॾे फरार थी विया। इंतजार पंजोथा 8 अक्टूबर खां लापता हो। संदसि बाज़ियाबी लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में भी केस ॿुधी वेठो। बख्शापुर वेझो हथियारबंदनि जी इंडस हाईवे ते काह साले पटवासी हिंदू नौजवान अगवा। हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते विक्रम कुमार खे अगवा करे विया। हथियारबंदनि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि ते फायरिंग करे माण्हुनि खां पुर लुट बि कई। वाक़िए बाद मुतासिरनि पारां इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो, ट्रैफ़िक मुअतल। अमेरिका जो नओं सदर डोनाल्ड ट्रंप या कमला हैरिस फैसले में बाक़ी ॿ ॾींहं। अमरीकी सदारती चूंडुनि लाइ मुहिम आख़िरी मरहलनि में दाख़िल। अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त बाइडन ऐं कमला हैरिस जूं मुआशी पॉलिसियूं नाकाम रहियूं। हू इक़्तिदार में अची महांगाई जो ख़ात्मो ऐं अमरीका खे अज़ीम मुल्क बणाईंदो। ॾोहारनि जी मुल्क में दाख़िला बंदि कई वेंदी। कमला हैरिस जो चवणु आहे त अटलांटा में हिकु सदर ऐं वोट रुॻो आज़ादी लाइ जो नारो लॻायो। डोनाल्ड ट्रंप जी सियासी कहाणी ख़त्म थी वई। अवाम ट्रंप खे रद्द करे छॾे। हूअ अमरीकी अवाम जे हक़नि लाइ विढ़ंदी। अमरीका खे डॉक्टरनि ऐं इंजीनियरनि जी ज़रूरत आहे। ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ पहिरीं वनडे मैच लाइ पाकिस्तान प्लेइंग 11 जो ऐलान करे छॾियो। मोहम्मद रिज़वान, अब्दुल्ला शफीक, साइम अयूब, बाबर आज़म ऐं कामरान गुलाम प्लेइंग 11 में शामिल। सलमान अली आगा, मोहम्मद इरफान खान, शाहिन फरीद, आफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ़ ऐं मोहम्मद हसन भी टीम जो हिस्सो। क़ौमी टीम जे कप्तान मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त माज़ी में जेको कुझु थियो उनखे विसारे अॻिते वधणो आहे।